एपटे हाँ तेज तेज जियो जियो इंशाल्लाह फ्रंट कटिंग फोटो कटा समीर इसमें बद्दू बनी थी जय हाँ अस्सलाम वालेकुम गरीब जो संग ख्याल खेरा खुश तबे सही तो उम्मीद है सब ठीक होना खेरन जाऊंदा आई खुश हुंदा आई पेरी गा लगते वदन अग में असा वीडियो के असा ब्लॉग के लाइक कयो कमेंट कयो चैनल के सब्सक्राइब कयो त अग अगते वदू कयो तान इंतजार में सो हलो करे छो ना ठीक है सुठी गाला मेहरबानी सो हाने पाण वदूंदा सेलर जी तरफ हलूं थोरो रोजी क्यों थोरो छा गुछू उड़ी वाच ना पति वाच पाया था मिला तो सो मुझे भा जिस काल में ब्रदर भाईजान हमारा ब्लॉग देख रहा है ये फैन है ना हमारे फैन है सो हाने पाण हलंदा सी थोरो सेंट के बुसड़ जाऊं बाबा सरसन बता कर बानो सरसन This is for you बयान थोरो मतलब वक्ते पंजो वक्ते क्यों सीनो वक्ते क्यों खुशबू ताला जियो साने पाण हला जी गाड़ी कढूं बाइक ना निकल बी गाल ॿुधायो रात साण बरसात वसी वरी पर मां सुता पियो मैं 500 बुखार भैया गुस्सेट साणे हलो हलो दिस कार्ड 15 प्रो मैक्स चलो चले भाईजान दिस कार्ड खानपुर दिस कार्ड मौसम इज ऑसम दिस कार्ड जाकिर छाला भाई जो हाल छो बूसर लगो पे तो मौसम बढ़िया पर चढ़ाऊं रे भारत ए चढ़ो चढ़ा असां भाऊ पापा के मारा त ना आहिनि ए छा कारण लगी तने छा आहे अने ए रात जेको असां बारिश वशी बारिश बारिश उनजा मनाज़ ॾिसो रोड ते बूसट पानी जो लॻो पियो आहे असां वञूं था पिया रोज़ी तरफ़ रोज़ी क्यों वञी आस्ते आस्ते जा रहे हैं क्योंकि ठंडी लग रही है बहुत भैया तो संगत मां जी सेलर ते पुगो वरी इनसा जुल्म थियो अलाए केड़ो केड़ो जुल्म थियो मां कल सुबह साण आयो पंध करे आयो हां हां कल सुबह जो हां वरी मुने रात इनन के जो हमके गाड़ी ते छडे चो ता हां वटन पा इन घुमाइंदा होडे लोणा खीर ओमल उनन जो तेल होयो हां वरी मु गरीब का घुरंदा 100 रुपए तेल दे त छडे चई ए वडो तो सा जुल्म है ॾाढो ना इंसाफी थियाला कंदो सब गाड़ियूं खराब इन ते 1000 खर्च थियो आ सुभाणे 5000 खर्च थींदा तबारी वडो तो सा जुल्म जियो जियो संगा दिस कार सेलर ॾिसो सारी हे असां जमादार हलूं कम क्यों थोरो कम थोरो अॻिते वधायूं संगत असां हाणे CCTV कैमरा लॻल हो पर ख़राब थियूं वरी नई सी और इहो वरी ख़राब थियूं न भाउ छो थी खराब नयूं हणायूं न वरी हाणे साईं असां मतिलबु अदा साल वारो पैकेज कराए ॾियूं जेको खुदि ख़तमु न थिए कैमरा उन वधीक मां थो खपाए छॾियां पैकेज क्या तो करें भाऊ अब कैमरा तो छो खेर में ना सही है कैमरा छो खेर में लगल जो तव्हां वटि सारी बोर्ड में खत्म थी बोर्ड में ख़त्म थी अब तुंहिंजी का शिकायत वरी नवा शिकायत हाल कैमरा था कैमरा हाँ पोइ किथे हलाईंदे कांटे ते हलाईंदे हां कांटे ते लगे सामो सामो ॿियो ऑफिस में और मिल में अब इरफान पारत थी बाबा संगत पाण वाल वञूं था घर जी तरफ अॼु सवेल था वञूं अञा 4:30 4:45 थिया आहिनि अॼु मूड आहे सिर्फ़ु मेले ते चकर हणूं
तो भाईजान शायद जेके मुंहिंजा नवां व्यूअर हूंदा उन्हनि हे घिटी न ॾिठी हूंदी भाई जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर आहिनि उन्हनि ॾिठी हूंदी अॼु असां सेलर तां आयासीं सवेले छो जो हलूं हेठि छा परे थोरो क़ब्रिस्तान चकर हणूं इलाही टाइम थी वियो आहे ज़रे घटि महीनो प्लस मतिलबु 1.5 महीनो थी वियो आहे आई थिंक अञा मथे सो हाणे हलूं था पिया हेठि समीर सां ॻाल्हायो समीर बीठो आहे हलूं ॾिसूं जो मेलो आहे त उन ते बि थोरो चकर ॾियूं था न क़ब्रिस्तान ते चकर ॾियूं सो हलो वरी तव्हां सां मिलूं था हेठि छा परे त संगत ॿकरियूं ॾिसो हेॾो छा परियो दिस कॉल्ड छा परियो सम्झो था न सीउ आहे ॾाढो मौसम ॾिसो न मेलो साम्हूं चोॾेल तव्हांखे ॾिसणु अचे थी ॾिसो चोॾेल सो हाणे पाण हलूं था समीर अलाए किथे आहे नज़र ई कोन थो अचे अरे संगत टूर्नामेंट थो हले अलाए छा थो हले खानपुर जो क्रिकेट ॾिसो पहिरियां मेलो वरी क्रिकेट जियो जियो कंहिं खटियो कंहिं हरायो अस्सलाम वालेकुम आफ्टर लॉन्ग टाइम खुशियो कहिड़ा तबियत सही अथव हिन सुञाणे था न वारदार भला थी विया अथई हाणे हा मीर ज़ुबैर खुशी जॾहिं आहिनि साईं वॾा शपर दपर वॾा छोकिरा कंहिं गॾियो भाऊ कंहिंसां न संगत पाण हाणे वञूं था पिया क़ब्रिस्तान जी तरफ़ थोरो वॾड़नि खे यादि कयूं उन्हनि जे लाइ दुआ मग़फ़िरत कयूं सभिनी खे असांखे बि हिते अचिणो आहे न बाबा अॼु सुभाणे असांखे बि हिते ई अचिणो आहे हलो हलो असां दीदार वठूं तव्हांखे करायूं स्पेशली जेके मूंसां रिलेटिव आहिनि जेके मतिलबु मुंहिंजा मिट माइट आहिनि उन्हनि खे तव्हां बि ॾिसो संगत पाण क़ब्रिस्तान तां थी आयासीं दुआ मग़फ़िरत घुरीसीं सो हाणे पाण हलूं था किथे मेले ते हलूं चकर हणूं भली ॻाल्हि हिनखे जर्सी ॾिसो मुंहिंजो गलो खुलियल आहे वीचारा कुराड़ा वीचारा हलूं थोरो चकर हणूं सिज लहण वारो आहे संगत हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव हे चोॾेल आहे 14 खननि वारो मां ॼायो आहियां हिते खानपुर में हेॾी ज़िंदगी गुज़ारी आहे घणा साल जॾहिं 18 साल गुज़ारिया आहिनि एॾा मेला लॻा आहिनि मुंहिंजी ज़िंदगी में पहिरियों दफ़ो खानपुर में वॾो चोॾेल आयो आहे 14 खननि न सदाईं 4 खन टिबलिक 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 अञा ताणी पिया था कमु करनि बीठा सो अञा ताईं न हलायो आहिनि ॿुधो हलायो आहिनि पर तबी बेड़ो बाय थिंक वॾो आयो आहे हिन दफ़े यार मोतियो ख़ूब लॻी वियो आहे हाणे धमाल अलाए कॾहिं आहे ख़बर न आहे ॾिसूं अंदरि बाज़ार जो रुख रवाज ॾिसूं ॿाहिरि साइकिल इंजॉय टिपजो संगत टिपजो वॾो यार इंजॉय असां बि कयोसीं हाणे लजी था थियूं टिप ॾे हा तेज़ तेज़ जियो 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 स्कूटर हलायूं या यार दिल चाहे तो स्कूटर हलायां पर शर्म थो अचे तो लोई चढ़ियल ॾिसो हे अलाए छा दुकान आहे मिठाई जो अलाए छाजो बूसट चाचो भाॼी पियो थो ठाहे चाहे अकेलो भाॼी खाईंदे कुर्ब मोहबतूं बाबा मोहबतूं बाबा हल दरो यार हिन दफ़े मेले जो रुख ॿियो ज़ुबैर ओ खुशका संगत चिड़ियाघर आयो आहे यार पर हिनमहिल ऊंदव आहे हिनमहिल वेंदासीं तव्हां सही न ॾिसी सघंदव मोती खुहे चकर इंशाल्लाह फ्रंट कढी फोटो कढावां समीर सां बदू खणी बि जाई हा तव्हां कंप्यूटर रखंदा रोज़ ई कंदा हा रोज़ ई कंदा हिते गाना बाइक ॿुधंदा जीअं सिंधी आहे छोकिरनि खे कामरेड कंदासीं जियो हा चिड़ियाघर साम्हूं
कंप्यूटर फोटू गया साईं खानपुर मेलो पर अञा लॻंदो मेले वारा सभु मूंखे ॼण मां खुशबू थो लॻाइनि पुराण ॼण अज़ान अची वई थी हाणे आज़ान अची वई हाणे हलूं घर त संगत पाण पुॼी वियासीं घर कब्रस्तान जो दीदार करायोसीं तव्हांखे मेले जो दीदार बि करायोसीं हाणे सो आज़ान अची वई आहे मगरिब जी लेट थी वई आहे थोरी हलूं जल्दी वुज़ू कयूं नमाज़ पढ़ूं खां बाद में फिर तव्हां सां मिलूं था त संगत अॼु कहिड़े वरी न वियासीं तव्हांखे मूं चयो वरी तव्हां सां मिलूं था किथे पर अॼु कहिड़े न वियासीं छो जो सीउ यार अची विया हाणे पर मूं बि ज़िद कयो आहे सीउ हाणे मां मतिलबु जैकेट डिसंबर मतिलबु जो कल्चर डे असांजो थींदो न उन खां पोइ कढाईंदुमि मतिलबु उसामा जी शादी ते मां जैकेट न पाईंदुमि उसामा जी शादी गुज़री वेंदी उन खां पोइ तव्हांजो बाप ॾींदो जैकेट पई आहे मोट मिड़े हिकिड़ी ग़रीबानी जेको हाल उहो हाज़िर ॾेखारींदुमि तव्हांखे उसामा जी शादी ते कोटी लॻंदो अजरक वारो जेको वठी आयो आहियां कल्चर डे जे लाइ उहा कोठी लॻंदो उन खां पोइ शादी गुज़री ईंदो पोइ हिते पुॼंदासीं पोइ बिस्मिल्लाह करे जैकेट पाईंदासीं ॿी ॻाल्हि त सुभाणे मेले जी आहे पहिरीं धमाल सुभाणे असांजे मेले ते मलाखो थींदो आहे हिते हाई लेवल जा मल ईंदा आहिनि मतिलबु ॻोठ आहे न हिते मतिलबु माण्हू कुराड़ा बि माने कुराड़ो वॾो शौक़ीन आहे मल जो वॾो कुराड़ो मल जो शौक़ीन आहे सो हिते माण्हू ॾिसणु ईंदा आहिनि मल दलंदो आहे की सुभाणे कोशिशि कंदुमि कमु जल्दी फारिग करे सेलर सां ईंदुमि तव्हांखे मलाखड़े जा मनाज़ ॾेखारींदासीं थोरो घणो अॼु दिलि चए पोइ मतिलबु चकर खाऊं पर अॼु थोरो मतिलबु शर्म सुभाणे शर्म खे गॾी उछलींदासीं हिकिड़ो चकर खाऊं यार कहिड़ा वॾा उमिरि ई ॾाढी मुछ अची वई आहे बस जा तो अॼु हिते व्लॉग ईंदा कयूं उमेद आहे की असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो माशाअल्लाह दुआनि में यादि अस्सलाम वालेकुम